अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां पेरिया गुल सबका पेरी नज़र हेडलाइंस ते। ईरान जे रस्ते ओलह जूं वधीक हिकु मौसमी सिस्टम बलूचिस्तान में दाख़िल, चमन ऐं भरपासे तेज़ वसकारो, कोयटा गवादर ऐं भरपासे हल्की बरसात ऐं बर्फबारी, ज़ियारत किलात नोशकी खारान मस्तों के बिन इलाइक़नि में भी बरसात। मौसमियात खाते पर अॼु खां अङारे ताईं मुल्क में बरसात ऐं बर्फबारी जे अॻकथी बलूचिस्तान केपीके ऐं आज़ाद कश्मीर में बरसात ऐं बर्फबारी जो इम्कान। मौसमियात खाते मूजिब लाहौर समेत पंजाब जे इलाइक़नि में वक़्फ़े सां बरसात पइजी सघे थी। सखर जैकाबाद दादू लाड़काणे ऐं ॿियनि इलाइक़नि में भी बरसात जी अॻकथी। अफ्रीका में तारीख़ जो ख़तरनाक बर्फानी तूफ़ान मुख़्तलिफ़ हादसनि में 7 ॼणा हयाती विञाए वेठा। वॉशिंगटन, न्यूयॉर्क, टेक्सास ऐं न्यू जर्सी समेत दर्जन रियासतूं तूफ़ान जी लपेट में। 24 रियासतनि में एमरजेंसी ऐं रेड अलर्ट जारी। करोड़े माण्हू मुतासिर। मुल्क में 16,000 खां वधीक उॾाम मुअतल, 8 लख खां वधीक माण्हू बिजली खां महरूम। गुल प्लाज़ा साने के अॼु 10हों ॾींहुं इमारत खे अॼु सील करण जो इम्कान। डीसी ॾखण चवण आहे त इमारत मां हिन वक़्त ताईं 73 लाश मिलिया आहिनि। 25 जी सुञाणप थी वई आहे। सर्चिंग ऑपरेशन तक़रीबन मुकमल कयो पियो आहे। मलबो खणण जो कमु जारी रहंदो। क़ौमी क्रिकेट टीम T20 वर्ल्ड कप खेॾंदी या न, मुशावरत लाइ मोहसिन नक़वी ऐं शहबाज शरीफ में अॼु मुलाक़ात थींदी। परडी वज़ीर इसाक डार सां बि मुशावरत करण जो फ़ैसिलो। मोहसिन नक़वी चयो आहे त ICC जे मिटे मयार खे रद्द कयूं था। हुकूमत जेको फ़ैसिलो कंदी उन ते अमल कयो वेंदो। उमरकोट में नौजवान जे क़त्ल ख़िलाफ़ शहर में शटर बंद हड़ताल। वारसन पारां इस्माइल समेत जो लाश प्रेस क्लब ॿाहिरि रखी धरणो। वारसन चवण आहे त नौजवान खे राति देर सां गलो कपे क़त्ल कयो वियो आहे। कातिलनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो।